लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जगदीश कुमार आहूजा सां जारी आहिनि। हाणे पोइ छा थियो? हाणे उन नतीजे में जेको मुंहिंजो सॼो फ़िक्री सफ़र शुरू थियो उन में मां इन नतीजे ते पहुतुमि त जेको आहे क़ौमुनि रियासतुनि ते ऐं सल्तनतुनि ते भले नज़रियनि ते उरूज ज़वाल जा पीरियड अचनि था। ठीकु आहे। ऐं सियासी रियासत जॾहिं हिकिड़ो भेरो ख़तमु थी थिए त उहा ॿीहर रिवाइव नथी थिए। रोमन एम्पायर वई रशियन एम्पायर वई त वई, ॿीहर रिवाइव न थींदी। पर तहज़ीबूं जेके आहिनि उन्हनि ते उरूज ज़वाल ऐं नए जनम जा पीरियड था अचनि। माना सिंधु माथर जी तहज़ीब मुहन जे दड़े में उरूज हो, वरी उनजो ज़वाल आयो, वरी बुद्धिस्ट दौर में वरी उनजो वॾो उरूज हुयो, वरी जेको आहे जेकॾहिं असां अचूं था महाभारत ते त कश्मीर ताईं सॼो सिंधु राज आहे। उन खां पोइ शिकस्तुनि ऐं शहादतुनि जो सिलसिलो शुरू थिए त वरी उन खां पोइ बुद्धा दौर में अचे थो, गंधारा तहज़ीब ईअं आहे इजिप्ट जी। ऐं ॿियो मां ॾिठो त दुनिया में मेजर तौर ते हूअं त तव्हां टर्म यूज़ कंदा आहियो ईस्ट ऐं वेस्ट जो, मां उनखे टर्म यूज़ कयो आहे त रिवराइन सिविलाइज़ेशन्स एंड ओशनिक सिविलाइज़ेशन्स। ड्रास्टिक फ़र्क़ु हूंदो आहे दरियाहनि खां समुंड। माना जेका ओभर जूं तहज़ीबूं आहिनि उहे दरियाई तहज़ीबूं आहिनि, जेके ओलह जूं तहज़ीबूं आहिनि घणो तणो समुंद्री जेको आहे सामूंडी तहज़ीबूं आहिनि, जंहिंजे करे उनजे मिज़ाजनि में बि फ़र्क़ु थो थिए। समुंड वायोलेंट हूंदो आहे, सिंधु सवाइ जाबुली इलाइक़े जे दरिया माठीणा हूंदा आहिनि, त उन्हनि जे मिज़ाजनि ते बि उहो फ़र्क़ु थो अचे। पर तहज़ीबुनि ते ग्रीक तहज़ीब हुजे या ईस्ट जूं तहज़ीब हुजनि, उन्हनि जे उरूज ज़वाल जा पीरियड था अचनि। पोइ मां सॼी हिस्ट्रीअ खे रीड कयो त कॾहिं वेस्ट जो उरूज थियो आहे, कॾहिं ईस्ट जो उरूज थियो आहे, कॾहिं कंहिंजो। उन में मां इन नतीजे ते पहुतुमि त हाणे रिनेसिया खां वठी जेका ओलह जो दौरु शुरू थियो, हाणे उन जे ज़वाल जो पीरियड थो शुरू थिए ऐं 19वीं सदीअ खां वठी ओभर जे तहज़ीबुनि जे नए जनम ऐं नए उभार जो दौरु थो शुरू थिए। त हाणे जेके फ़िक्र ऐं फ़लसफ़ा अॻे कंहिं ज़माने में सिंधु तहज़ीब मां आया, पोइ गंगा जमुना जी तहज़ीब मां आया, पोइ अरब तहज़ीब मां आया, ग्रीक तहज़ीब मां आया, हाणे फ़िक्र ऐं फ़लसफ़ा जेके 500 सालनि खां लाॻीतो रुॻो यूरोप मां पए आया, त हाणे ओभर मां ईंदा। मां चयो जॾहिं ओभर मां ईंदा त सिंध बिलास सिचुएटेड इन ईस्ट, त पोइ सिंध मां बि अची सघे थो। जॾहिं सिंध मां अची सघे थो त फ़िक्र ऐं फ़लसफ़े जो सफ़रु हूंदो आहे ऋण जो सफ़रु। भला पोइ उहो ई करे ॾिसूं हाणे इहे ॾूंगर ॾोरियऊं ऐं उहो हूंदो आहे थैंकलेस जॉब। 200-300 माण्हू उन ते वर्क कंदा आहिनि दुनिया में, कंहिंखे कंहिंजी ख़बर न हूंदी आहे। पोइ कंहिं हिक जो फ़लसफ़ो कामयाबु थी वञे, ॿिनि जो थी वञे या उनजी सिंथेसिस थी वञे। त मां उन खां पोइ सम्झो त इन फ़िक्र फ़लसफ़े जी दुनिया में वियुमि त हाणे नई इंसान दोस्त तहज़ीब जो नज़रियो कहिड़ो हूंदो ऐं सिंध जी आज़ादी या सिंधु तहज़ीब, मुंहिंजो कैनवास पोइ सिंध जी आज़ादी खां वधी वियो त सिंधु तहज़ीब जे उरूज ज़वाल जो पीरियड कीअं थींदो ऐं उहो कीअं अॻियां वधंदो। हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो त ॿियो सुवालु पुछणु चाहींदुसि। ताक़तूं तहज़ीबुनि जो हामी आहिनि या उन्हनि खे तबाह कंदड़ आहिनि? ॿई कमु कंदियूं आहिनि। ॿई कंदियूं। सियासी ताक़त तहज़ीब खे उभार जो सबबु बणिजंदी आहे, उन ई तहज़ीब जे ज़वाल जो सबबु बि बणिजंदी आहे। रोमन एम्पायर ई वठी वठो, जॾहिं उहा ताक़त पंहिंजे अयाशी जे पीरियड ते पुॼी थी वञे ऐं गाफ़िल थी वञे, सिंध जी तहज़ीब राजा ॾाहिर खे शिकस्त छो आई? हू ताक़तवर थी वियो 100 सालनि में, इन करे अरबनि जा हमला 14 हू नाकाम करे चुका त हुन ते अखि न पई ॿुॾी। हुनखे इहा ख़बर ई न पई त हुन जंग जो हिकिड़ो नओं हथियार मजरी खे ईजादु करे वरितो आहे। जंग जा फ़ैसिला रुॻो नज़रियनि सां कोन थींदा आहिनि, जंगी मशीनरीअ सां थींदा आहिनि। नओं हथियार हुननि वटि अची वियो जंहिंजी हिननि खे ख़बर ई न रही। तव्हां जॾहिं स्टेबल थी वेंदा आहियो त तव्हां केयरलेस बि थी वेंदा आहियो, त तव्हां पंहिंजे अमुन जे पीरियड में उन तहज़ीब खे जेको आहे ओज ते पुॼाईंदा आहियो। जॾहिं तव्हां गाफ़िल थी वेंदा आहियो, ओवर कॉन्फिडेंट थी वेंदा आहियो, पंहिंजे दिफ़ा खां जेको आहे लापरवाह थी वेंदा आहियो, पंहिंजे एनीमीअ खे जेको आहे अंडर एस्टिमेट कंदा आहियो, पाण खे ओवर एस्टिमेट कंदा आहियो, तॾहिं तव्हां शिकस्त जो सबबु बणिजंदा आहियो ऐं पोइ तव्हांजी सॼी तहज़ीब बि जीअं सिंधु तहज़ीब बि शिकस्त जे ज़वाल ॾे वधी वई। त राजा ॾाहिर जे ख़ात्मे जो हिकिड़ो वॾो सबबु अंदरूनी तज़ाद बि आहे। बेसिक हुआ उते त वॾी कंट्राडिक्शन ॾिसो न। राजा ॾाहिर जे वक़्त बि 80% जेको अवाम आहे उहो बुद्धिस्ट आहे,
हिंदू त 10-20% आहे। इहो पोइ हिंदुनि उन दौर में छा कयो हूंदो? अहिड़ा मासूम माण्हू उन्हनि खे मारे भॼाए नास करे मज़हब मटाए, इहो छा कयो हूंदो? न, हुननि मज़हब कोन मटायो न। राजा ॾाहिर जो जेको पीउ हो चच, उहो ब्राह्मण हुयो ऐं कश्मीरी हुयो। नवाब हो? नवाब बि न हो। न ब्राह्मण हो माना नवाब। हिते अची वज़ीर थियो। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त कश्मीर ऐं सिंध पहिरीं हिकिड़ी रियासत हुई, त हू कश्मीरी पंडित अची थी वियो, पोइ हुनजो राणीअ सां इश्क थी वियो। त इहो जेको दोखो थी वियो, जंहिंमें राणीअ जेको आहे पोइ ॿियनि खे माराए करे जेको आहे हिनखे चच खे वज़ीर करे छॾियो, त इहा कंट्राडिक्शन पैदा थी। ब्राह्मण जेको आहे वज़ीर बादशाह थियो ऐं अवाम जेको आहे बुद्धिस्ट हो। ॾिसो न, अवाम बुद्धिस्ट आहे, उहे हिन हिंदू हेजमनी ऐं हिंदू बालादस्ती जे ख़िलाफ़ु आहे न। जेके थोरा आहिनि उहे थोरा अचे ताक़त जे बुनियाद ते काहे पिया ॿुधनि ते, ईअं थियो आहे न? हा, न छा त हिन जो जेको सिस्टम हिन रखियो साॻियो अकबर वांगुरु रखियो, इन करे अवामी बग़ावत पैदा न थी हुई। चच जेको कमु कयो त हुनखे त ख़बर ई त मुंहिंजी त उन वक़्तु 90%। पर ॾाहिर जे क़त्ल वक़्तु ॾाहिर जा हामी बि कोन। ॾाहिर जा हामी घणा हुया। हिन जे शिकस्त जो जा ॿ सबब हुआ। हिकिड़ो त जेको आहे अरबन वटि जेको नओं हथियार मजनीक आयो, अंदरूनी तौर ते जेका उहा जेका थींदी आहे निज़ाम में अणबणत। ऐं ॿियो हिकिड़ी कंट्राडिक्शन हुई जेका वरी इस्लाम ऐं बुद्धिज़म में न हुई। तबक़ाती जेको फ़र्क़ु छूत चइनि ज़ातियुनि वारो जेको ब्राह्मणिज़म में आहे, बुद्धिज़म में बि न आहे, इस्लाम में बि न आहे। त उहा ट्रांज़िशन थोरी बुद्धिज़म खां इस्लाम ॾे थोरी ईज़ी बि थी वई। त अॼु बि हिंदुस्तान में ॾिसंदव न, लोअर कास्ट वारा जेके हिंदू आहिनि, पोइ जेको आहे इन जे करे थी वेंदा आहिनि मुस्लिम। त ठीकु आहे, मुस्लिम थींदासीं त कोई असांखे शूदर चई अनटचेबल त न चवंदो न। हिंदुइज़म जी में इहा जेका क्लास सिस्टम रिलीजियस आहे, क्लास सिस्टम जंहिं हुन रिलीजियस जेको आहे कलर वठी छॾियो, त उहो हिंदुइज़म जे ज़वाल जो हिकिड़ो वॾे में वॾो सबबु बणियो आहे। अॼु बि हिंदुस्तान जे तरक़ीअ में वॾे में वॾी रुकावट इहो ज़ात पात जो निज़ाम आहे। चीन छो कास्ट एंड कलर उहो आहे। चीन में कम्युनिस्ट इनकलाब अची वियो, 49 में बराबरी थी वई। हिंदुस्तान में उहो ई क्लास सिस्टम, उहो ई कास्ट सिस्टम क़ाइमु रहियो, उहो ई दौर उहो साॻियो रहियो आहे। त उते उहा डेवलपमेंट उन तरीक़े सां न आई आहे जेका चीन में आई आहे। हाणे इहो सभु कुझु ॾिसी तव्हां पहुता आहियो त तहज़ीबूं वरी रिवाइव थी सघनि थियूं। ठीकु आहे, हाणे पोइ उन लाइ कयो छा था कयो? हाणे तहज़ीबुनि जे उरूज जे ज़वाल में पहिरियों हाणे इहो हूंदो आहे त ॾिसणो त हाणे असां तरक़ीअ जे कहिड़े दौर ते पहुता आहियूं, ऑब्जेक्टिव कंडीशन कॾहिं राइज़ थींदी। त मां हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मां सिंधोस टोड़ण जो फ़ैसिलो कयो त इदरीस खे चयुमि त हाणे अनारकीअ जो पीरियड आहे ऐं हाणे तूफ़ान ऐं बदतमीज़ी शुरू थी वियो आहे, ऐं हीउ पीरियड घटि में घटि 10 साल हलंदो। सो 10 साल पंहिंजो इज़त सां कारोबार था कयूं, ईमानदारीअ सां पंहिंजो गुज़र सफ़र था कयूं। 10 सालनि खां पोइ जिन जो ईमान बचियल हूंदो उहे वरी गॾु थींदासीं, पोइ हलंदा। माना हिन पीरियड में ऐं तेसि ताईं मां पंहिंजे लाइ डिसीशन इहो कयो त मां ऐं तक़रीबन मई 2000 में मूंखे इहा सिंधुवास जी फिलासफ़ी बि मिली वई। हा, बिज़नेस पई कया, शादी कई, ॿार ॼणिया, ऐं पर मुंहिंजो ज़हनी सफ़र होॾां हुयो। त ऐं उहो मूंखे कल्मिनेशन थी वञी मई 2000 में। पर उन में जेको फ़िक्र ऐं फ़लसफ़ो मूंखे मिलियो, हिकु त उहो ख़ुदि हिकिड़ो अलॻि यूनिक तजुर्बो आहे, रवायती किताबनि मां न मिलियो। सख़्तु हिकिड़े ॿिए तजुर्बे में मिलियो, मार्बल जो बिज़नेस हो, समीर मार्बल। उहो जेतिरो बि कल्ह बि हिकिड़े दोस्त ॻाल्हाए पिए, चई जगदीश उहो मतिलबु चई तूं बिज़नेस कीअं कंदी? असां त हमेशह परेशान हूंदासीं, उन में त कूड़ हूंदो आहे। मां चयो मूंसां मार्बल जे बिज़नेस में थियो ई ईअं। त मां जॾहिं न बिजलीअ जी चोरी कयां न हुनखे ॿुधायां त भई हीउ पथर वधीक सुठो आहे, त उहो सम्झे थो त हीउ दुकानदार आहे, हिन जो प्रॉफिट हिन में हूंदो। त मां चयो पोइ जॾहिं उहो क्राइसिस आयो त एतिरो क्राइसिस आयो जो मां सख़्तु फ्रस्ट्रेशन जो शिकार थियुमि। पर पोइ हिकिड़ो यूनिक तजुर्बो थियो उन फ्रस्ट्रेशन में। त शिव जो ॾींहुं हो 14 फेबरवरी तारीख़ ई 99, ऐं मां
हाँ, उन वक़्तु मूंखे वैलेंटाइन जो अंदाज़ो घटि हो। पर इहे थियो त जेको आहे असां मार्बल जो ॾींदा हुआसीं, पथर कोई बि ईंदो मस्जिद जे लाइ मार्बल खपे ॾेई छॾींदा हुआसीं। हिकिड़ो हुसैनाबाद जो बाओ आयो, जंहिं अची चयो मूंखे मंदर लाइ खपे, त मूंसां जेको आहे दोस्तो सिराज बुड़ियो, उन थी वियो पंहिंजे यूनियन खे चयो, सभिनी उनखे ॾिनो। उन दावत ॾिनी त बाबा 14 तारीख़ ते शिव आहे, तव्हां शिव जे मेले में अचिजो। मां सिराज ऐं मुंहिंजो नंढिड़ो पुटु ॿियो नंबर रोमेन, असां वियासीं पई। इहो सभु मुंहिंजो फ्रस्ट्रेशन जो पीरियड हो। पर उते हिकिड़ो मूंखे पहिरियों यूनिक तजुर्बो थियो। ॼण हवान मां कंहिं चयो सफ़र जी तयारी कर। ऐं मां उते ई सिराज ॿिए ॾींहं ते ॻोठु वञिणो। मां चयो सिराज न वञिजांइ, मां काॾे निकिरां थो, काॾे थो वञा, कीअं थो वञा। माना जेको 14 फरवरी खां मार्च जे पहिरें हफ़्ते ताईं वरी रेल ॾिठो छा? रेल खां घणो कुझु हगलाश ताईं वञी पहुतासीं। माना पर उहो जेको सॼो सफ़र हो न, मां पंहिंजे दौर खे विरहाईंदो आहियां त 91 खां वठी जेको आहे हो 61 खां वठी जेको आहे 14 फरवरी 99 ताईं, इहो मुंहिंजो जेको आहे न मुकमिल जीअं चइजे त मटीरियलिज़म जो पीरियड हो, त जंहिंमें इनविज़िबल कंहिं शइ जेको अमल दख़ल कोन्हे या आहे ई कोन का बि इनविज़िबल शइ, जंहिंमें मूंखे फील ई न थियो त हीउ मैसेज मूंखे मिलियो किथां। छा आहे, मां त बिल्कुलु अथीस्ट ई रहियो आहियां, त ऐं जंप ओवर बि न कंदो आहियां, हर शइ ते सोचींदो आहियां। पर उन सॼे सफ़र में जेको मां करे आयुमि, त उन में बिल्कुलु ईअं हो त मां हिनखे नालो ॾींदो हवान जो सफ़र। जॾहिं हवा मां मूंखे को मैसेज अचे पियो त अॼु हेॾे वञ, त पोइ होॾे वञा पियो। पोइ इहो सफ़र मां सोझरे सां गॾु कयो ऐं ख़बर न हूंदी, घर ॿुधाए वयुमि त मूंखे ख़बर न आहे, शायदि 3 महीना लाइ हवाउनि जे आधार हवाउनि जे आधार जेको हवाउनि मां मैसेज मिलियो पए, पोइ हवाउनि वञी हंगलाज ते पुॼायो, जिते मूंखे सॼी ख़बर पई त हंगलाज इज़ नॉट अ जेको आहे न होली हिंदू रिलीजियस प्लेस, इट्स अ हिस्ट्री ऑफ द जेको आहे इंडस सिविलाइज़ेशन। पोइ पंहिंजनि बुक में पढ़ी मोटी अचे त लॉर्ड शिवा इज़ द लॉर्ड ऑफ द इंडस वैली। नितराज माना जेको आहे लॉर्ड ऑफ डांस, ऐं हीअ को मिथालॉजिकल गॉड कोन्हे। ट्रिनिटी में शिव विष्णु ब्रह्मा मिथालॉजिकल आहिनि, पर शिव माना लॉर्ड ऑफ द इंडस वैली आहे। ऐं पोइ मां सिंधु तहज़ीब जो सॼो कयो साल जे अंदरि। पोइ बि ॾाढे यूनिक, हूअं त असां मज़मून लिखंदा आहियूं, रिसर्च कंदा आहियूं, पोइ पुॼंदा आहियूं, पर 10 मई ते या 11-12 मई ते हिकिड़ी ईअं जीअं चइबो आहे शाइर चवंदा त हीअ राति इहा वही नाज़िल थींदी आहे, इल्हाम आयो, त हिकिड़ी सिट रुॻो आई, कुन फैकून कुन फैकून कुन फैकून, तारीख़ जो सीनो चीरे काइनात जी कुख मां सिंधु वास उफ़क़ ते उभिरे थो, उफ़क़ ते उभिरे थो, उफ़क़ ते उभिरे थो। पोइ 28 मई ते मां उहा जेका पहिरीं सिट आहे सिंधु वास वारी, 10 मई खां 28 मई ताईं सॼी हिन ते थिंक आउट करे हिस्टोरिकली महाभारत मां सॼा हवाले कढी हिकिड़े पेज जो आहे 1.5 पेज जो डायरीअ में सिंधु वास ते आर्टिकल लिखियो, जेको अॼु मुंहिंजे सिंधु ऐं सिंधु वास किताब में आहे। त हाणे उहा फिलासफ़ी इवॉल्व थींदी थी हले, सम्झो त उनखे 23 साल पूरा थिया हाणे। इहा तव्हांजी पॉलिटिकल फिलासफ़ी आहे? हा बिल्कुलु। ठीकु आहे। पोइ साॻे वक़्तु तव्हां पॉलिटिक्स में वरी ॿियो रस्तो खयो आहे? न, हीअ जेका फिलासफ़ी आहे, जेको फिलासफ़ीअ जो सफ़र आहे न, उहो इहे आहे त 50 साल एस्टिमेट मूंखे थी वियो त 50 साल लॻंदा सिंधु वास जी फिलासफ़ीअ खे जेको आहे इम्प्लीमेंट थियण में। माना अॼु 23 साल थी विया न, अॼु ताईं बिल्कुलु उनजो हिकिड़ो लैम्प क़िस्म जो इंट्रोडक्शन थियो आहे। पर इहा ख़बर आहे, बाक़ी जेको हू जेको आलमगीर नज़रियो आहे, जंहिंखे मां 21वीं सदी जी कम्युनिज़म थो चवां, जंहिंखे मां ममता राज जे फ़लसफ़े जो नालो ॾिनो आहे, इहो कंप्लीट 21वीं सदीअ जी फिलासफ़ी आहे। त उन में ज़रूरी न आहे त उन ते अमल तव्हां ई कयो, तव्हां जेसिताईं जीअर आहियो उनखे अॻिते वधाईंदव, पर उनखे त सॼी दुनिया पंहिंजे ऑब्जेक्टिव सिस्टम में उहा ओॾांहुं वधणी आहे। हाणे 2010 में मां 2000 में लिखी करे डायरीअ में छॾे ॾिनो, चंद मख़सूस दोस्तनि सां पोइ इहा फिलासफ़ी सिंधु वास जी बयानु करणु शुरू कई। पर 2010 में जॾहिं ॿोॾि आई, तॾहिं मूंखे पक थी त हाणे ऑब्जेक्टिव कंडीशन माना सिंधु वरी भरिजी आई आहे। हाणे सिंधु दरिया वरी सिंधु धरतीअ जी कुख खे साओ कंदो। हाणे सिंधु वास जी तहज़ीब, सिंधु तहज़ीब जो नओं जनम जो पहिरियों मारूज़ी लवाज़िम
2010 में थियो। उन खां पोइ मां उन ते पोइ सिंधुवास फाउंडेशन बि ठाही लिखणु, त हीउ वॾो सब्र वारो कमु आहे ऐं उनखे मुसलसिल नज़र में रखिणो पवंदो। वाक़ई वक़्तु ऐं रफ़्तार ओॾहिं बि आहे या न आहे। तव्हां रुॻो इहो कयो न, तव्हां सिंध यूनाइटेड पार्टी जो हिसो आहियो? हा बिल्कुलु, उहो 16 में आयो आहियां। 16 में उहो छा आहे? उहो वरी ईअं हुयो त न रुॻो हू कमु छो न था कयो? न मां ॿुधायां थो तव्हांखे त असुल में हाणे जॾहिं मुंहिंजा जेका आइडियल्स रहिया, सिंध जी आज़ादी ऐं समूरी इंसान ज़ात जी आज़ादी ऐं नओं इंसान दोस्त नज़रियो ऐं निज़ाम, उन्हनि जा जवाब मूंखे 2008 ताईं मिली आहे। जंहिं ॾींहं ते बेनज़ीर जो मर्डर थियो त मां हिकिड़ी सिट लिखी त सिंध अंधी पोलगीअ खे अलविदा करे थी। त हाणे जेका भुट्टो फैमिलीअ जो जेको ब्लाइंड फॉलोइंग हुई, हाणे उहो सहर टुटंदो ऐं उन खां पोइ हाणे तव्हांजी रेशनल ॻाल्हि ॿुधी वेंदी त हाणे सियासत जो नए दौर जी शुरूआति थिए थी। हाणे मूंखे वरी प्रैक्टिकल पॉलिटिक्स जी ओपनिंग करणु खपे। त 2008 में उहे ई जेके दोस्त जिन खे मां चयो त 10 सालनि खां पोइ गॾिजंदासीं, 2008 में मां उन्हनि समूरनि दोस्तनि खे हैदराबाद में हंजराज जाइ ते गॾु कयो त बाबा हाणे वरी नए सिर सियासत जी शुरूआति कयो। घणा ॼणा पोइ गॾु असां थियो? 10-15 हुआसीं। रफ़ीक़नि मां केरु? सभई पुराणा दोस्त। ख़ासि तौर ते माना उन में हुयो जेको आहे हबीब जतोई, मुनीर नाइच, अलफ जतोई, अली शेर जतोई, हंजराज, पोइ वरी इदरीस खे बि सॾियो होसीं। ईअं माना असां हिकिड़ो पूरो मेन सर्कल ठाहियोसीं। उनजे करक्स में कोर में पोइ 5 ॼणा हुआसीं। माना मुनीर नाइच हुयो, मां हुयुमि, अली शेर जतोई हो, अलफ जतोई हो, हबीब जतोई हो। वरी पोइ असां 5 ॼणनि वरी बि चयो त अदा वरी बि तूं अॻियां न अचु। न त मुंहिंजो पूरो उन वक़्तु इरादो हो त हाणे सिंधोस राब्ता काउंसिल खे मां ई हिंदुअ जो हर वक़्तु हुननि जे दिमाग़ में आहे। ख़ासि तौर ते मूंखे ॿुधी न आहे मॾ कई, अदा वरी बि कंहिं ॿिए खे आॾो कर। पोइ वरी ज़मीर घुमरे खे हाणे असां सिंधोस राब्ता काउंसिल जो कन्वीनर कयोसीं। पोइ हिकिड़ो दौरु उहो हलियो। हाणे उन वक़्तु ई वरी छा आहे त भाऊ सुधामो पॉलिटिक्स में अचण जी करे पियो। न हिकिड़ो मिंट ॿुधो, त मां यूनाइटेड पार्टीअ ते थो अचां थो मां। हाणे ज़मीर घुमरो साहब कहिड़े दौर जी ॻाल्हि था कयो? 2008 मोहतरमा क़त्ल थी चुकी। हा ऐं पीपल्स पार्टी जो दौर अची वियो। हाणे तव्हां राब्ता कमेटी ठही, राब्ता काउंसिल, सिंधोस राब्ता काउंसिल, सिंधोस राब्ता काउंसिल, SDRC जो कन्वीनर कयव ज़मीर घुमरे खे। ज़मीर घुमरो नज़रियाती तौरु तव्हां सां गॾु हो? न, असां जेका कोशिशि कईसीं न, हाणे असांजो इहो त हाणे त डेमोक्रेटिक पॉलिटिक्स करणी आहे ऐं वरी पोइ हिकिड़ी का रिवोल्यूशनरी पार्टी ठाहिजे। उन लाइ पोइ जेके बि ग्रुप हुया, वतन दोस्त जो हिम्मत पताफ़ीअ वारा हुआ, अवामी तहरीक जा दोस्त हुआ, AJP अञा न ठही हुई, विजय वारा, सभिनि सां असां ॻाल्हायोसीं। पोइ असां हिते कराचीअ में हिकिड़ी जेको आहे फ्लैट में ऑफिस बि इस्टेब्लिश कईसीं ऐं कंहिंखे बि न छॾियो, सभिनि सां राब्ता कयासीं त गॾिजी करे का हिकिड़ी इनकलाबी कुवत ठाहियूं। पर 8 सालनि जी जदोजहद में नतीजो 0। माना असां इन नतीजे ते पहुतासीं त असां सभु जेके पुराणा कामरेड आहिनि उहे गॾिजी करे बि कुझु कोन था करे सघनि। घुमरे साहब छा कयो इन सॼे दौर में? मतिलबु सिंधोस राब्ता काउंसिल खे उहो साल ॾेढ अॻियां वधाइण में थिंक टैंक वांगुरु ऐं हिकिड़े फोरम वांगुरु उन में हुनजो पॉज़िटिव रोल हो। न कयईं छा? मुख़्तलिफ़ उहो कया हुआसीं फिल्ड ते ऐं जेके पॉलिसी पेपर्स ॾिनासीं, सभिनि सां ॻाल्हियूं कयूंसीं। उहो साल ॾेढ माना जेको तहरुक हो ऐं वरी उन ई फोरम तां वेही सभिनी सां ॻाल्हियूं कयूंसीं। उन वक़्त ई दौर में असांखे जेको आहे SUP ऑफर ॾिनी, अली काज़ी पार्टी पे ठाही, उन ऑफर ॾिनी। अली काज़ी पार्टीअ जो वरी पोइ जेको आहे उहो पहिरीं जनरल सेक्रेटरी बि थियो पए। नाज़रीन, वरी जनाब जगदीश आहूजा जेको आहे उहो हाणे पॉलिटिक्स ऐं सिंधवास तहज़ीब जो हिकिड़ो नओं हिसाबु हुनजे दिमाग़ में आहे। हवाउनि जे आधार हलंदे 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 वरी हुन ख़्यालु थियो त सॼी सिंध जा माण्हू गॾु कजनि ऐं उन्हनि माण्हुनि खे गॾु करण खां पोइ 8 महीननि में वरी इन नतीजे ते पहुतो त ॻाल्हि ओतिरी आहे, वधे ई नथी। पर पोइ हिन खे
संदसि भाउ जो जेको बुनियादी मेंबर हो सिंध यूनाइटेड पार्टी जो, उन जी का ॻाल्हि सम्झ में अची वई, नंढे वक़्फ़े खां पोइ वरी उतां शुरू था कयूं। असां सां गॾु रहिजो।